खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुस्अहा लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबील करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो इरशाद आहे, ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुस्अहा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिं नफ़्स खे तकलीफ़ नथो ॾिए मगर उन जी ताक़त जे मुताबिक़। जेतिरी उन में वुसअत आहे, जेतिरी उन में ताक़त आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिं नफ़्स जे मथां उन जी ताक़त खां वधीक बार नथो रखे। मसलन त हिकिड़ो बीमार हुजे ऐं उन जे मथां लाज़िम कजे त तोखे बीही निमाज़ पढ़णी आहे, जेको वेही नथो सघे ऐं खे बीहारे निमाज़ पढ़ाए। या मालदार न आहे, पैसे वारो न आहे, उनजे मथां ख़ुदा ज़कात खे फ़र्ज़ु करे, हज खे फ़र्ज़ु करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अहकाम खे अहिड़ी सूरत में तक़सीम फ़रमायो आहे जे इंसान जी मोमिन जी जहिड़ी वुसअत आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनजे मथां अहिड़ा अहकाम जारी फ़रमाया। फरमाया त लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत। जेको नेकीअ जो कमु करे थो नफ़्स, उहो उनजे लाइ आहे। जेको गुनाह जो कमु करे थो उहो उनजे मथां आहे। यानी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नफ़्स खे उनजी कमाई जो बदिलो ॾिए थो। जेकॾहिं भलो कमु करे थो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनजी ज़ात खे भलो बदिलो अता फ़रमाए थो। जेकॾहिं बुरो कमु करे थो उहो बि पंहिंजे लाइ करे थो पियो, उहो उनजे मथां आहे। फरमाए त रब्बना ला तुआख़िज़ना इन नसीना औ अख़्ताना। अॻिते दुआ आहे जंहिंमें पहिरियों इस्म मुबारक रब करीम जो आयो त रब्बना, हे असांजा रब, ला तुआख़िज़ना, असांखे पकड़ न फ़रमाए, इन नसीना औ अख़्ताना, जेकॾहिं असां खां का भुल थी वञे या असां का ख़ता थी वञे उन में असांजी गिरफ़्त न फ़रमाए। वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीन मिन क़बलना। ऐं न असांजे मथां अहिड़ो बार रख जेको अॻियुनि जे मथां तो बार रखियो हुयो। इसरनि जी माना आहे बोझ, वज़न। करीम रब असांजे मथां अहिड़ो वज़न यानी अहिड़ो बार असांजे मथां न रख जेको तो अॻियुनि जे मथां रखियो हो। अॻियुनि मां मुराद महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां अॻु में जेके अल्लाह जा नबी तशरीफ़ फरमा थिया, उन्हनि जी शरीयतुनि जे अंदरि सख़्तियूं हूंदियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण फरमायो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजी उम्मत जे मथां 50 वक़्त निमाज़ फ़र्ज़ु फरमायो। कपिड़े जो धोअणु ऐं बदन जो पाक करणु अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात 7 दफ़ा फरमायो। जीअं 7 दफ़ा गुसल कयो तॾहिं तव्हां जनाबत खां पाक थींदो। या पलीत कपिड़े खे तव्हां 7 दफ़ा धो तॾहिं तव्हांजो कपिड़ो पाक थींदो। पोइ मां हमेशह अल्लाह ताला जी बारगाह में दुआऊं करंदो रहियुसि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजी उम्मत जे मथां आसानी फरमाए। यानी 50 वक़्त निमाज़ जे बदिले में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात 5 वक़्त फरमाया। ऐं जनाबत वारो गुसल जेको आहे हिकिड़ो दफ़ो, ऐं कपिड़े जो धोअण बि हिकु दफ़ो फरमायो। अहिड़ी तरह सां अञा बि इन खां वधीक सख़्तु अमल हुयो गुज़िरियल उम्मतुनि जे मथां। जेकॾहिं कपिड़ो पलित थी पवंदो हो न, उहो क़ाबिल इस्तेमालु न रहंदो, उनखे साड़े फिटी छॾियो। ऐं एॾी सख़्ती हूंदी हुई। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआउनि जे बरकत सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे मथां आसानी फरमाई। इहे जेके नरमियूं आहिनि, जेके महिरबानियूं आहिनि अल्लाह करीम जूं, पर उनजे अंदरि वसीलो ऐं उनजो सदको मदीने वारे साईं थियो आहे, जंहिंजी वज़ाहत में पाण फरमायो त हीअं हुयो पर रब करीम असांजे मथां करम फरमायो। फरमाया रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिह। हे असांजा रब, असांखे अहिड़ो बार न खणाए जंहिं बार खणण जी असां में ताक़त न आहे। यानी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मथियों फरमाई त बार तव्हांजे मथां जेको आहे रब खां दुआ घुरो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजे मथां वज़न अहिड़ो न रखे जहिड़ो अॻियुनि उम्मतुनि जे मथां रखी।
हाणे अॻिते तूं फरमाए त रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिह, हे असांजा रब असांखे अहिड़ो ॿार न खणा जंहिं ॿार खणण जी असांजी ताक़त न आहे। हाणे हीअ मुस्तक़बिल जे वास्ते दुआ आहे। ॿार मां मुराद छा? आज़माइश, इम्तिहान, बीमारियूं, मुसीबतूं। यानी अल्लाह ताला जी बारगाह में तव्हां दुआ घुरो त अल्लाह ताला तव्हां खां हर क़िस्म जूं तकलीफ़ूं माफ़ फरमाए। फरमाए वाफ़ अन्ना वग़फ़िर लना, माफ़ी दरगुज़र फरमा असांखां ऐं बख़्शिश फरमा असांखां। वाफ़ अन्ना वग़फ़िर लना, उलमाए किराम त वाफ़ अन्ना मां मुराद सगीरा गुनाह असांजा माफ़ फरमा, वग़फ़िर लना ऐं असांजा कबीरा गुनाह बि माफ़ फरमा। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मुसलसिल हिन जॻह ते असांखे दुआऊं ॾिनियूं आहिनि। यानी ॾिसो था त सूरत बकर पूरी थी रही आहे, अॼु पूरी थी रही आहे त हर कमु जॾहिं पूरो थींदो आहे त पछाड़ी में दुआ घुरी हूंदी आहे। हाणे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मुतअदिद दुआऊं हिन सूरत जे पछाड़ी में असांखे ॾिनियूं आहिनि ऐं सेखारे बि रबी करीम पाण खे हीअं दुआ घुरो। रब जूं मोकिलियल दुआऊं आहिनि त इन मां इहा ई ॻाल्हि वाज़िह थी रही त अल्लाह पंहिंजे करम जो इज़हार फरमाए रहियो आहे जो असांखे घुरण जो ॾस ॾेई रहियो आहे, इन करे त हुनजे ॾियण जो इरादो मुबारक आहे, तॾहिं त असांखे घुरणु सेखारे रहियो आहे। अहिड़ी तरह सां तव्हां घुरो। हिन में अज़ीम दुआऊं आहिनि। रब्बाना जेको लफ़्ज़ आहे न, इहो रब खे प्यारे में प्यारो लफ़्ज़ आहे। रब्बाना सम्झे न, रबी चवण बि जाइज़ आहे, पर अक्सर करे जमा जो दुआ घुरणु बहितर आहे। सॼी उमत खे, सभिनि माइटनि खे, सभिनि मोमिननि खे सुञाणे। ॿ लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो अल्लाहुम्मा, अल्लाहुम्मा इहो बि अल्लाह ताला जी बारगाह जे अंदरि दरख़्वास्त जो तरीक़ो आहे। ॿियो आहे रब्बाना। ऐं वरी टे दुआऊं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके उन फ़इल जे मुताबिक़ हूंदियूं आहिनि। जेकॾहिं को मुसीबत में फाथल आहे, हाजतमंद आहे, उहो दुआ में चवंदो या क़ादी अल हाजात, यानी हाजतुनि खे पूरी कंदड़ करीम रब। या को गुनहगार आहे वरी दुआ में ईअं चए या गफ़ार ज़ुनूब, हे गुनाहनि जा बख़्शींदड़। अहिड़ी तरह सां जहिड़ो मुतालबो हुजे ऐं ओड़ा लफ़्ज़ अरबी जे अंदरि आणनि, इहो अल्हम्दुलिल्लाह इहो बहितर तरीक़ो आहे। पर हीउ जेको लफ़्ज़ जामियो लफ़्ज़ आहे रब्बाना जेको आहे न, इहो जामियो लफ़्ज़ आहे। अल्लाहुम्मा रब्बाना, हे ॿिन्ही खे गॾाइजे त अञा बहितर आहे। रब जी बारगाह में दुआ घुरण जो तरीक़ो आहे त अल्लाह ताला जी बारगाह में अर्ज़ु था कयूं असां वाफ़ अन्ना, या अल्लाह असांखां दरगुज़र फरमा, वग़फ़िर लना असांजी बख़्शिश फरमा। पर हिते ॻाल्हि ख़तमु नथो करे, फरमाए थो वरहमना, ऐं असांखे रहम। रहम रब जो ज़रूरु थींदो आहे। रहम खां सवाइ चाढ़ो आहे कोन। बख़्शिश बि थी वञे, मग़फ़िरत बि थी वञे, पोइ बि अल्लाह ताला जे रहम जा असां मुहताज आहियूं। अनत मौलाना, तूं असांजो मौला, तूं असांजो कारसाज़ आहीं, तूं असांजो महबूद आहीं। फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, ऐं मदद फरमा असांजी काफ़िरनि जी क़ौम जे मथां। छाजे लाइ पछाड़ी में फरमाए? इन करे जो काफ़िर हर वक़्तु मुसलमान जो दुश्मन आहे। 1400 साल गुज़री विया आहिनि, अॼु ॾींहं ताईं कुफ़र जी जंग इस्लाम सां आहे। उहो कंहिंखां बि, कंहिं मुसलमान खां, कंहिं मोमिन खां काफ़िर राज़ी न आहे। हर दौर में, हर वक़्त में, हर ज़माने में अॼु बि काफ़िर असांखां राज़ी न आहिनि ऐं क़यामत ताईं राज़ी न हूंदा। तंहिं करे दुआ में इन लफ़्ज़ खे बि शामिलु कयो त वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, ए करीम रब असांखे काफ़िरनि जी क़ौम जे मथां असांजी मदद फरमा, असांजो ग़लबो फरमा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन दुआउनि सां हिन आयत, हिन सूरत मुबारक खे पुॼाणी ते पहुचाए वियो आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन में दुआऊं सेखारे करे पंहिंजे ॿारनि खे इहा तालीम ॾिए थो पियो त हमेशह तव्हां दुआउनि में वठो। जॾहिं बि को चङो कमु कयो त उनजे पुठियां दुआ घुरो। तिलावत कलाम मजीद कयो त दुआ, तिलावत खां पोइ दुआ घुरो। निमाज़ पढ़ो त दुआ घुरो। ख़ैर कंहिंखे ॾियो, ख़ैरात कयो त बि दुआ घुरो। पर मानी खाओ पंहिंजे घर जी त बि दुआ घुरो त अल्लाह ताला उनजे अंदरि बरकत फरमाए। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण दुआ फरमाई आहे। जॾहिं बि को अल्लाह ताला जी नेमत साम्हूं ईंदी, सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथड़ा खणी दुआ कंदा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हुन महबूब जे दुआउनि जी बरकतुनि जे करे अॼु असांजी नेमतुनि जे अंदरि बरकत आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात केतिरनि नेमतुनि सां असांखे नवाज़ियो आहे। अलाह जे इनामनि में, अलाह जे नेमतुनि में का कमी आहे ई कोन। पर उन नेमतुनि जे अंदरि ज़्यादती तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं घुरण वारो माण्हू हमेशह रब खां घुरंदो रहंदो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे नेमतुनि जे वधीक बरकत फरमाईंदो। दुआ आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अमा तौफ़ीक़